बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम साथियों, मां अॼु CLF एमरजेंसी में मौजूदु आहियां ऐं मूंसां ही मुंहिंजो बचिड़ो आहे मोहम्मद मुबशिर। जी अॼु ईद जे ॾाढे उछितो तबियत ख़राबु थी पई। असां हिते 9 वॻे आयासीं, छोकी मां सदाईं तव्हांखे ॾेखारे रहंदो आहियां चाइल्ड लाइफ फाउंडेशन CLF एमरजेंसी। ही लाड़काणे वारनि जे लाइ ऐं बलूचिस्तान या जेकी बि हिते इलाज लाइ मुख़्तलिफ़ अज़ला खां माण्हू अचनि था, उन्हनि जे बचड़नि जे लाइ ही आगा खान खां घटि कोन्हे का। मां त इन चवंदुमि ही आगा खान खां वधि जेको आहे लेवल जी आहे हॉस्पिटल आहे, जिते एमरजेंसी में असां त पंहिंजे बचड़नि खे सदाईं हिते खणी ईंदा आहियूं, पर सभिनीनि जे बचड़नि जो इलाजु थींदो आहे। ऐं जेके हिते असां वटि कोर्स घर प्राइवेट सेक्टर आहिनि, सच ॿुधायांव उन्हनि उहे मालिक उन्हनि जा उहे बि पंहिंजा ॿारड़ा हिते खणी ईंदा आहिनि। छो त हिते सिहत जूं तमामु तर सहूलियतूं आहिनि। मां जीअं तव्हांखे इहे ॾेखारियां थो, सभ खां पहिरीं तव्हांखे कैमरा जेक में ॾेखारियां थो, हेॾां हीअ टोकन निकिरंदो, हीअ टोकन मशीन पई आहे। उन खां पोइ हिते जेको आहे तव्हांजी ॿार जी एंट्री थींदी ऐं बाद में जेको आहे हिकिड़ी तरतीब ठहियलु आहे। अचो कैमरा जे सां मां तव्हांखे ॾेखारियां थो। हीअ 3 काउंटर्स आहिनि, जिते 3 काउंटर आहिनि। तव्हां ॾिसी सघो था, थोरो ॾेखारियो कैमरा में। 3 डॉक्टर्स वेहंदियूं आहिनि, या हिते मेल फीमेल जेको आहे न मुख़्तलिफ़ डॉक्टर्स वेहंदा आहिनि। वेटिंग एरिया जेका आहे उहा बि तव्हांखे ॾेखारियूं था। उन खां पोइ तव्हांजे ॿार जी कंडीशन्स ते आहे त जेकर अलाह पनाह जे ॿार जे करे एमरजेंसी में उनजी सीरियस कंडीशन आहे त उनजे लाइ हिकिड़ी अलॻि एरिया आहे। हुन मतिलबु 3 कैटेगरीज़ आहिनि। ऐं जेको नओं ॿारु ॼमे थो उनजे लाइ स्पेशली उहे बि मां तव्हांखे ॾेखारियां थो। मां चूंकि पंहिंजे नंढे खे खणी आयो हुउमि 9 वॻे, हिन वक़्तु 11 थिया आहिनि, ऐं हीअ वीडियो सिर्फ़ु तव्हांजी मालूमात लाइ ठाहियां पियो। ऐं हीअ अवेयरनेस आहे जेका तव्हां समेत सभिनीनि जे लाइ आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा, असांजा माण्हू सम्झंदा न आहिनि, अगरि अव्हांजो हिकिड़ो ॿारु आहे त उन सां हिकिड़ो अटेंडेंस हुजे। ऐं हिते जेको स्टाफ आहे उन सां जेकर अव्हां कंहिं बि क़िस्म जी का बि हिकिड़ी ज़बरदस्ती न कंदो ऐं उन सां ताउन कंदो, तव्हांजे ॿारनि जी जेका आहे न बहितरीनु नमूने सां इलाजु थी सघंदो। अलाह न करे इन केस हीअ आहे थोरी तिखी इमदाद। हिते जेके ॿारड़ा सफ़ा सख़्तु हूंदा आहिनि, ॿारड़ा जेके सफ़ा जिन जी कंडीशन जेका आहे उहा ख़तरनाक सूरत हालात में हूंदी आहे, त हिते रखंदा आहिनि। उन खां पोइ जॾहिं बहितर थींदो आहे त हीअ सेकेंड जेका आहे स्टेप डाउन एरिया आहे, उन नाली हीअ सेकेंड आहे। हीअ तव्हांखे आउं ॾेखारियां थो, हेॾे अंदरि ॾेखारियो, अंदरि ॾेखारियो, अंदरि ॾेखारियो, लेडीज़ हा हा ॾेखारियो। अवेयरनेस जो हिकिड़ो पोइ हुन ते ॿार खे हिते आणींदा आहिनि। उन खां पोइ हीअ आहे जेको आहे ब्लॉक। हाणे हिन ब्लॉक में उहे ॿार ईंदा आहिनि जेके अलहमदिल्ला उन्हनि जी कुझु कंडीशन बहितर हूंदी आहे, घणा एमरजेंसी में न हूंदा आहिनि। ऐं हीअ जेको आहे अंदरि जेका तव्हां रश ॾिसी सघो था, तमामु घणी आहे, फैमिलीज़ बि आहे। पर चूंकि 50 बेड जी हूंदे हिते रोज़ानो 1000 ई जेके आहिनि उन पेशेंटनि जो इलाजु थो थिए। ऐं नंबर ॿी ॻाल्हि अहम मालूमात तव्हांखे ॾेखारियां, जेके नवां ॿार आहिनि, ही नवां ॿार जेके ॼमनि था उन्हनि जे लाइ तव्हांखे मां ॿुधायां त लाड़काणे जे कंहिं बि प्राइवेट सेंटर में का बि फैसिलिटी कोन्हे का। अगरि कंहिं बि प्राइवेट सेंटर में इन्हनि डॉक्टरनि जो या सेंटर मालिकनि जो को ॿारड़ो पैदा थींदो आहे न, यकीन ॼाणो उहो बि हिते खणी ईंदा आहिनि। पर जॾहिं बि को मरीज़ ग़रीब मिसकीन माण्हू वञे थो, जेकी ख़बर न आहे, उन्हनि खां लखे रुपया लुटनि था। उन्हनि खे हिकिड़ो बेड ॾींदा, उनखे हिकिड़ो कवर हूंदो, उन कवर्ड एरिया में उते ॿारड़े खे रखंदा आहिनि। 6000 रुपया चार्जिस, गैस जी अलॻि चार्जिस, ऐं हिननि जूं पंहिंजूं हथ भरियूं जेके मेडिसन कंपनियूं ठहियलूं आहिनि उन्हनि जी जेका आहे उहा अलॻि सां चार्जिस। पर हिते कंहिं बि क़िस्म जी का बि चार्जिस न आहे। हीअ फार्मेसी आहे, सभई ही माण्हू तव्हां ॾिसी सघो था, कैमरा फिरायो, हितां मेडिसन वठनि था फ्री ऑफ कास्ट, ऐं मल्टीनेशनल कंपनियुनि जी, ऐं तमामु बहितरीनु माहौल, सफ़ाई सुथराई तव्हां ॾिसी सघो था। कैमरा फिरायो थोरो, माजिद कैमरा खे त फिरायो, सफ़ाई सुथराई तमामु बहितरीनु। ऐं हीअं अचो मां तव्हांखे नवां ॼमल ॿारड़ा ॾेखारियां। हाणे हीअ हिननि खे गैस चढ़ियल आहे, हीअ नवां ॼमल ॿारड़ा आहिनि। हीअ सॼो ब्लॉक नवनि ॼमल ॿारड़नि जो आहे। हिते अंगड़ियूं हीअ समूरो ब्लॉक जेको आहे नवनि ॼमल ॿारड़नि जो आहे। हिते हाणे छा थो थिए, जो मुख़्तलिफ़ प्राइवेट सेंटरनि वारा वञो दाख़िल कंदा ॿारड़ो, उनखे गैस में रखंदा, रोज़ाने जी 6000 रुपया उन्हनि खां चार्जिस वठंदा, ॿियूं चार्जिस अलॻि वठंदा, ऐं उते तव्हांजो साहु बि साटबो।
मां अचो हीअ तव्हांखे ॾेखारण जो मक़सदु मूंसां हिन मुंहिंजो नंढो बचिड़ो बि साण आहे त हिकु महांगाई आहे, ॿियो ग़रीब माण्हू उहे काॾे वञनि, उन्हनि सभिनीनि जे लाइ हिकिड़ो मैसेज आहे। हिन मुंहिंजो वीडियो खे बि शेयर कयो ऐं हीअ तव्हां जेको ॾिसी सघो था लाड़काणा चिल्ड्रन एमरजेंसी, हीअ हिकिड़ी वॾी नेमत आहे। जेकी अटेंडेंस अचनि था उन्हनि खे बि गुज़ारिश हूंदी त हिन स्टाफ सां, गार्ड्स सां ऐं जेकी हिते असांजूं नियाणियूं आहिनि उन सभिनी सां तव्हां ताउन कयो। जेतिरी तव्हां रश घटि कंदो, जेतिरा माण्हू घटि ईंदा, एतिरो वधीक असांजे ॿारनि जी सिहत जो जेको आहे मयार बहितरु रहंदो। छो त घणा माण्हू यानी उन्हनि सां हिते जेके डॉक्टर मैडम भी तो हुजनि न, पुलिस रखनि कंपाउंडर जेके करे ई नथा सघनि हिते आहिनि न डॉक्टर्स वेठा आहिनि न। थियनि डॉक्टर अचो त मां ॾेखारियां तव्हांखे डॉक्टर बि इलाज चवंदा हाणे डॉक्टर न आहिनि, बाक़ी हिननि वटि ऑनलाइन जेका आहे कैमराउनि ते जेके आहिनि उहे कराची जी टीम बि आहे ऐं हिते जेको हिननि वटि अॼु ईद जो ॾियारो आहे, अॼु ॾींहुं कहिड़ो आहे, एमरजेंसी में वेठा त आहिनि साईं, एमरजेंसी में आहिनि, कहिड़ो डॉक्टर न आहे, कमाल हेॾे आहे। एमरजेंसी आहे असां वटि केतिरा ई डॉक्टर आहिनि, तव्हांखे कहिड़े डॉक्टर जी ज़रूरत आहे? असांखे वेंटिलेटर कान्हे को, वेंटिलेटर न आहे हिननि वटि, हुकूमत जो कमु आहे, हिननि जो न आहे। अच्छा, इहो बहितरीनु मैसेज आहे साईं खां वठो त मां साईं थोरो हिते वेंटिलेटर जी तमामु घणी ज़रूरत आहे। हालांकि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ही जेको आहे शहर आहे, ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो शहर आहे, पर उन बावजूद बिलावल भुट्टो साहब आप यहाँ लाड़काना में भी हैं, लेकिन लाड़काना में बच्चों की इमरजेंसी में वेंटिलेटर नहीं है। बराए करम आप मेहरबानी करें, आपकी गवर्नमेंट है और आप जो है यहाँ पे निकू पिकू जो चिल्ड्रन में बनाया गया है, पिछले 3 साल से वो गैर फाल है और वहाँ पे वेंटिलेटर जो थे वो आने थे, वो अभी तक नहीं आए। इसलिए यहाँ पे वेंटिलेटर ना होने की वजह से तकलीफ़ हो रही है। और जैसे ये भाई बोल रहे हैं कि अभी वेंट नहीं है, मेरे बच्चा सीरियस है, तो बराए मेहरबानी यहाँ पे वेंटिलेटर हायर करें, ताकि जिस तरह आपको पता है कि वर्ल्ड में CLF को जो आपने अवार्ड अपने हाथों से जो दिया था, पर यहाँ पे कमी यही है कि मेहरबानी यहाँ पे इनके पास जो है वो वेंट नहीं है, वेंट हायर किया जाए। जी दोस्तों, हीअ अदो जेको ॻाल्हि करे थो, मां उनखे ॿुधायां त हिते वेंटिलेटर कोन्हे को, वेंटिलेटर न हुजणु हिन CLF वारनि जी ज़िम्मेवारी न आहे, उहा सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। बाक़ी डॉक्टर्स अमलो पूरी तरह सां मौजूदु आहे ऐं यकीनी तौर ते अॼु ईद जो ॾियारो आहे, पर ईद जे ॾिहाड़े बि तव्हांखे समूरो स्टाफ नज़र ईंदो, जिते तव्हांखे स्वीपर खां वठी करे डॉक्टर्स, स्टाफ, मेडिसन सभु कुझु बहितरीनु नमूने सां आहे। हिन वीडियो खे तव्हां वधि में वधि शेयर कयो, ताकि ग़रीब मिसकीन अला न करे जंहिंजे करे बचिड़ो बीमार थी पए, त उहो तव्हां वधि में वधि जेको आहे फ़ाइदो हासिलु करे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।